ये 80 की मिठाई है आधा मोटरसाइकिल पीछे है ये लिखा ही जो मत ॿियो वापारी वो ॿुधे त कहिड़ो फ़र्क़ु थो पए न फ़र्क़ु थो पए न को घटि आहे को वधि आहे खीर न पीए ईअं जंहिंखे वठणी आहे उहो भॻो थो वञे चई पोइ ॿुधायो सही न गाॾी